रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, औलिया किराम जी मज़ारुनि ते वञणु, उते दुआ, इस्तिग़फ़ार ऐं फ़ातिहा पढ़णु ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मां साबित आहे, जो पाण शुहदा ऐं सालिहिन जी मज़ारुनि ते वेंदा हुआ ऐं उते दुआ, फ़ातिहा ऐं उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कंदा हुआ ऐं संदन जी इत्तिबा में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमर फ़ारूक़ ऐं हज़रत उस्मान ग़नी जो बि इहो मामूल रहियो, जो उहे बि औलिया किराम जी मज़ारुनि ते वञी दुआऊं, फ़ातिहा पढ़ंदा हुआ। इन मां साबित थियो त ख़ुलफ़ाए राशिदीन जो बि इहो ई मामूल रहियो आहे ऐं इहा ख़ुलफ़ाए राशिदीन जी बि सुन्नत आहे। हा, दीन इस्लाम जी शुरूआती इब्तिदा में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्रनि जी ज़ियारत खां मना फ़रमाई आहे। उन जो सबबु इहो जो जॾहिं दीन इस्लाम तेज़ीअ सां फहिलिजी रहियो हो, आम थी रहियो हो ऐं माण्हू कुफ़र ऐं शिरक जी ऊंदाहियुनि खे छॾे दीन इस्लाम में दाख़िल थियण लॻा, त उहो दौरु बुत परस्ती ऐं क़ब्रनि खे सजदे जो दौरु हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आर्ज़ी तौरु कुझु वक़्त जे लाइ क़ब्रनि जी ज़ियारत खां मना फ़रमाई, पर जॾहिं दीन इस्लाम मुस्तहकम थी वियो ऐं दिलनि में दीन इस्लाम पको ऐं पुख़्ता थी वियो, त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हुक्म जी जेको आहे ममानियत उनखे पाण मनसूख़ करणु फ़रमायो ऐं पाण फ़रमायूं त हाणे तव्हां क़ब्रनि जी ज़ियारत कंदा कयो, मज़ारुनि जी ज़ियारत कंदा कयो। इन हवाले सां हिकु ॿ रिवायत तव्हांजे आॾो ऐं रखंदुसि। सभ खां अव्वल हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हदीस नक़ल आहे। फ़रमाइनि था, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो, फ़ज़ूरुल क़ुबूर फ़इन्नहा तुज़क्किरुल मौत, यानी तव्हां क़ब्रुनि जी ज़ियारत कंदा करियो, छो त हीउ अमल मौत खे यादि ॾियारींदो आहे। यानी क़ब्रुनि ते जेको वञण जो मक़सदु आहे सो इहो आहे त तव्हां क़ब्रुनि ते वञी, मज़ारुनि ते वञी मौत खे, पंहिंजी आख़िरत खे यादि करियो। उन खां अलावा इब्न माजा जे अंदरि हदीस आहे, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फ़रमाइनि था त क़ाल अबा बकरिन बाद वफ़ाती रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लि उमर इंतलिक़ बिना इला उम्मी अयमन नुज़ूरहा कमा कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़ूरहा। फ़रमाइनि था त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विसाले मुबारक खां बाद में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत उमर फ़ारूक़ खे फ़रमायो त पाण हज़रत उम्मे अयमन जी ज़ियारत करण जे लाइ हलूं था, जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मे अयमन जी ज़ियारत कई। नाज़रीन, हिन मां असांखे इहा ख़बर पई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मामूल रहियो, जो पाण उम्मे अयमन जी क़ब्र ते वेंदा हुआ। नाज़रीन, उन खां अलावा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद आहे, पाण फ़रमायूं त क़द कुन्तु नहयतुकुम अन ज़ियारतिल क़ुबूरी फ़क़द उज़िन लि मुहम्मदिन फ़ी ज़ियारती क़ब्रि उम्मिही फ़ज़ूरहा फ़इन्नहा तुज़क्किरुल आख़िर। यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो त पहिरियां असां तव्हांखे क़ब्रनि जी ज़ियारत करण खां मना फ़रमाई, पर बिलाशुबा हाणे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजी अमड़ जी ज़ियारत करण जी इजाज़त मिली वई आहे, इजाज़त ॾिनी वई आहे, इन जे करे तव्हां बि हाणे क़ब्रनि जी ज़ियारत कंदा करियो, छो त इन सां आख़िरत यादि ईंदी आहे। नाज़रीन, मथे रिवायतुनि मां असांखे इहा ख़बर पई त क़ब्रुनि जी ज़ियारत करणु, मज़ारुनि जी ज़ियारत करणु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि तरीक़ो आहे, त सहाबा किराम जो बि इहो मामूल रहियो आहे। त लिहाज़ा असांखे इहा ख़बर पई ऐं असां बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन तरीक़े ते अमल करियूं ऐं क़ब्रुनि ते वञूं। जीअं पाण फ़रमायूं त क़ब्रुनि में वञण खां पोइ इंसान खे मौत यादि ईंदो आहे, आख़िरत यादि ईंदी आहे, त असां वञी पंहिंजे मौत खे ऐं आख़िरत खे यादि करियूं, उते दुआऊं घुरूं, इस्तिग़फ़ार करियूं ऐं फ़ातिहा पढ़ूं। यकीनन इन अमल मां अल्लाह बि राज़ी आहे, त मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि राज़ी आहिनि।